चेहरे खे केतिरा भेरा धोअण घुर्जे। ॿुधण में इहा ॻाल्हि आम लॻे थी, छो त असां मां इहा शायदि ई कंहिंखे ख़बर हुजे त असांखे चेहरो केतिरा भेरा धोअण घुर्जे। जेकॾहिं अव्हां जे दिमाग़ में बि इन हवाले सां सवाल पैदा थी रहिया आहिनि त उन्हनि जा जवाब ॼाणियूं था। चेहरो धोइण जे हवाले सां मुख़्तलिफ़ तिबी माहिरनि पंहिंजूं तजवीज़ूं पेश कयूं आहिनि। अमेरिका जी र्यूटा स्किन क्लिनिक जी बानी डॉक्टर कनिका टिम जो चवणु हो, हर शख़्स खे ॾींहं में 2 भेरा यानी सुबुह ऐं राति जो सुम्हण खां अॻु मुंहुं धोइण घुर्जे। माउंट सीनाई अस्पताल में कॉस्मेटिक ऐं क्लिनिक रिसर्च जे डायरेक्टर डॉक्टर जोशुआ जो चवणु हो त जेकॾहिं अव्हां ॾींहं में रुॻो हिकु भेरो ई मुंहुं धोईंदा आहियो त राति जो सुम्हण खां अॻु बि धोईंदा करियो, छो त ईअं करण सां चेहरे ते ॼमियल समूरे ॾींहं जी गंदगी साफ़ थी वेंदी आहे। इहो बि ॼाणणु ज़रूरी आहे त चेहरे खे कीअं धोअण घुर्जे। तिबी माहिरनि मूजिबि ख़ुश्क ऐं हसास खल वारनि माण्हुनि खे ॾींहं में 1 भेरो ई मुंहुं धोइण घुर्जे। माहिरनि जो चवणु आहे त ॾींहं में 1 भेरो मुंहुं धोइण जो बहितरीन वक़्तु राति जो आहे। ख़ुश्क ऐं हसास खल वारनि खे राति में मुंहुं धोइण खां पोइ खल खे सुठे नमूने मॉइस्चराइज़ करे सुम्हणु घुर्जे। तिबी माहिरनि मूजिबि जंहिंजी खल सड़बी ऐं मुहिड़नि वारी हूंदी आहे उन्हनि खे ॾींहं में 2 भेरा चेहरो धोअण घुर्जे। ॾींहं में 2 भेरा मुंहुं धोइण जो बहितरीन वक़्तु सुबुह जो ऐं राति जो आहे, यानी इन्हनि खे 1 भेरो सुबुह ऐं 1 भेरो राति जो मुंहुं धोई सुम्हणु घुर्जे। माहिरनि मूजिबि जेकॾहिं अव्हां जी खल कॾहिं ख़ुश्क हूंदी आहे ऐं कॾहिं सणबी त अहिड़ी खल वारनि लाइ ॾींहं में 2 भेरा यानी सुबुह ऐं राति जो मुंहुं धोइण जी सलाह ॾिनी वेंदी आहे। माहिरनि जो चवणु आहे त अहिड़ा माण्हू जेके जिम वेंदा आहिनि या घर में बि वर्जिश कंदा आहिनि, इन सूरत में खेनि पघर बि घणो ईंदो आहे। अहिड़नि माण्हुनि खे जॾहिं ज़रूरत पवे तॾहिं मुंहुं धोई सघनि था या ॾींहं में घटि में घटि 3 भेरा मुंहुं धोइण घुर्जे। ख़्यालु रहे त मर्दनि ऐं औरतुनि ॿिन्ही लाइ मुंहुं धोइण जा साॻिया तरीक़ा ऐं वक़्त आहिनि।